सेवण का ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण जे हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी गोल्डन गेट जे साम्हूं सुबुह हुजे या शाम हुजे या राति हुजे, रुगो गोल्डन गेट जे साम्हूं रश लगी पई हूंदी आहे। उन जी वजह हिक आहे त गोल्डन गेट जे चौक ते रक्शे वारनि खे बीहारियो पियो वञे ऐं हथ जे रेड़नि खे पिणु बीहारियो थो वञे, जंहिंजे करे प्यादल हलंदड़ अवाम खे हज़रत लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते ईंदड़ ज़ाइरनि खे अचण वञण में तकलीफ़ दरपेश अची रही आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त चौक ते बीठल ट्रैफ़िक पुलिस जा अमलदार उन्हनि रक्शे वारनि ऐं रेड़नि वारनि खां ख़र्ची पाणी वठी रहिया आहिनि। उन जे करे उन जॻह ते हर टाइम ते ट्रैफ़िक जाम रहे थी ऐं प्यादल हलंदड़ अवाम खे परेशान थियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त ट्रैफ़िक पुलिस जा अमलदार जॾहिं रक्शे ऐं रेड़ीअ वारनि खां पैसा वठनि था त पोइ उहे ट्रैफ़िक पुलिस जा अमलदार उन्हनि खे कीअं पासे ते कराईंदा। उन जे लाइ सेवण जी अवाम SSP जामशोरो खां मुतालबो कयो आहे त ट्रैफ़िक पुलिस अमलदार जेकी सोनी गेट सेवण जे चौक ते मुक़ररु थियल आहिनि उन्हनि खे पाबंद कयो वञे त सोनी गेट ऐं चौक ते रक्शे वारनि ऐं रेड़ीअ वारनि खे बीहण न ॾियनि ऐं उन चौक ऐं सोनी गेट वारे दर खे खोलियो वञे त जीअं सेवण जे शहर जी अवाम ऐं हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते ईंदड़ ज़ाइरनि खे परेशान न थियणो पवे।